अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइज। नाज़रीन, नंढे हूंदे खां वठी सिंध जे अंदरि जॾहिं माण्हू रहे थो त नंढे हूंदे खां वठी लतीफ़ जो नालो ऐं लतीफ़ जा बैत जेके आहिनि उहो ॿुधंदो रहे थो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त हीअ जेके बैत में जेके कैरेक्टर जे बारे में जेका ॻाल्हि थियल आहे कंहिं किरदार जे बारे में, उहा ईअं हवाई ॻाल्हि आहे, आइडियलाइज़ कयल ॻाल्हि आहे। ऐं हक़ीक़त में अहिड़ा किरदार कीअं ईअं थी सघनि था। मिसाल तौरु लतीफ़ जो हिकिड़ो बैत आहे त खरखणल आहे सुख मस्ता कॾहिं, आदिसियुनि खे आहे खावड़ियुनि खे आहे ओसीड़ो पंध जो। मतिलबु त इंसानु पंहिंजी ज़िंदगी में कंहिं वक़्तु बि जेको आहे उहो सुख सां नथो वेहे। हर वक़्तु उनखे इहो आहे त भई ज़िंदगी जो जेको लम्हो आहे उहो जेको हुनजो पंधु आहे, जेको हुनजो कमु आहे, उनखे अॻिते वधाईंदे गुज़रे। ईअं लतीफ़ साईं जो ॿी सिट आहे त जां हुई जिरी विरची न वेठी। मतिलबु जेको बि लम्हो उनजी ज़िंदगी जो उहो हुयो, उनमें वेहणु जेको आहे उहो न हुयो। ईअं ई सिट आहे हिकिड़ी असांजे शाइरनि जी, वेहणु मुंहुं न वड़ाओ। माना वेहणु जेको आहे ख़ामोश थी वेहणु ऐं किनारा कशी करणु, इहो असांजो वर्ड न आहे। एतिरियूं केतिरियूं सिटूं आहिनि जेके ईअं लॻंदो आहे त शायदि उन माण्हू लाइ चयूं वियूं आहिनि जेका शख़्सियत अॼु मुंहिंजे प्रोग्राम जी महिमान आहे ऐं मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ु आहे त मां हुन सां अक्सर प्रोग्राम कंदो रहियो आहियां। साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब खे अॼु असां दावत ॾिनी आहे अॼोके प्रोग्राम में। ऐं अॼोके प्रोग्राम में जेको आम तरह पाण डिस्कस कंदा आहियूं सिंध सां लाॻापियल करंट इशूज़ ते, उन ते न थींदो। साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु पंहिंजी ज़िंदगी जी जेको हिकिड़ो इंतिहाई डिसिप्लिन क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि वांगुरु पंहिंजी ज़िंदगी जी समूरी कार वहिंवार जेका आहे उहा डायरियुनि में लिखी ऐं उन डायरियुनि खे पोइ जेको आहे किताबी सूरत में आंदो। ऐं उन किताबी सूरत जो पहिरियों वॉल्यूम जेको आहे उहो कुझु साल पहिरियों ई ॾिसी सघो था, कुझु यादूं कुझु ॻाल्हियूं जे नाले सां आयो हो। पर हाणे साईं जेके उनखां बि वॾो ज़ख़ीम क़िस्म जो किताबु आयो आहे ऐं उहो आहे हिसो ॿियो, कुझु यादूं कुझु ॻाल्हियूं। हीउ जेको पहिरियों वॉल्यूम हुयो उहो 80 ताईं बंदि थियो हुयो। 80 खां पोइ 2000 वारो जेको दौरु आहे उहो हिन में जेको आहे हिन ॿिए वॉल्यूम में डिस्कस थियल आहे। ऐं 80 खां 2000 वारो दौरु ईअं खणी सम्झो त सिंध जे पॉइंट ऑफ व्यू खां इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे। हूअं त आम तरह असां वटि इहो तसवुरु कयो वेंदो आहे त सिंध जी ब्यूरोक्रेसी जेका आहे उनजे अंदरि जेके माण्हू आहिनि उहे काफ़ी करप्शन में इन्वॉल्व आहिनि ऐं उन सां गॾोगॾु उहे माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो उन्हनि वटि सिंध जे लाइ को दर्द न आहे, उहो जेको आहे इनएफिशिएंट बि आहिनि। पर सिंध जे अंदरि मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे अंदरि जेके केतिरा ई माण्हुनि सां मां मिलियो आहियां, जीअं साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु आहिनि, साईं मुहिबुल्लाह शाह साहिबु आहिनि, साईं ANG अब्बासी साहिबु आहिनि, ANG ऐं साईं पंहिंजो इदरीस राजपूत साहिबु आहिनि। ऐं उनखां अलावा जेको आहे असांजो साईं अब्दुल रसूल मेमण साहिब सां मां पंहिंजे यूथ एज में मिलियो हुउसि जॾहिं पहिरीं पाणी कमेटी ठही हुई। इन्हनि उहे शख़्सियतुनि जन सां मुंहिंजो ज़ाती इंट्रेक्शन रहियो आहे ऐं मूंखे हमेशह उन्हनि जे लाइ रिकॉर्ड रहंदो आहे। ऐं इन्हनि माण्हुनि जेको आहे सिंध जे मामले ते कॾहिं बि न कयो आहे। साईं जो किताबु जेको इहो आहे 20 सालनि ते मुश्तमिल जेको दौरु आहे, यानी ज़ियाई मार्शल लॉ जो दौर बि इन में कवर थिए थो। उनखां पोइ बेनज़ीर ऐं नवाज़ शरीफ़ जा दौर बि इन में कवर थियनि था। तव्हांजो वरी टी मार्शल लॉ जेसिताईं लॻे थी, हिकिड़ी मार्शल लॉ खां ॿी मार्शल लॉ जे विच वारो अरसो, यानी उहा पहिरीं मार्शल लॉ पूरी ऐं विच वारो अरसो ऐं ॿी मार्शल लॉ टी मार्शल लॉ जी शुरूआति, इहो कवर थियल आहे हिन पीरियड में। ऐं इहो दौरु सिंध जे हवाले सां काफ़ी सख़्तु दौरु हुयो, छाकाणि त MRD हली, MRD में सिंध जे अंदरि जेको आहे केतिरा वाक़िया थिया, गनशिप हेलीकॉप्टर्स जा वाक़िया थिया। पर ब्यूरोक्रेसी सतह ते सिंध जे बारे में ॻाल्हियूं कीअं हलंदियूं हुयूं, कीअं थींदा हुया मामला, उन ते अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासूं हिन किताब जे रेफरेंस सां। अचो तव्हां गुफ़्तगू कयो था। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। एडिटरो लाइ ऐं जे लाइक़ु न आहियां। न साईं, बिल्कुलु मुंहिंजे तव्हांजा थोरा दिलि जेको चयो पिया मां उहो चयो। ऐं नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त हीअ किताब जे इब्तिदा में जेको आहे साईं इदरीस राजपूत साहिबु लिखियो आहे त सिंध TV जो जेको असांजो ब्यूरो चीफ आहे इस्लामाबाद जो, उन साईं जे लाइ हिकिड़ो टाइटल ॾिनो आहे ख़ामोश मुजाहिद वारो। मूंखे अता असांजो ज़ाहिरा कलीग आहे, असांजो दोस्त आहे, पर मां सम्झां थो अता इहा साईं सां ज़्यादती कई आहे, छाकाणि त साईं पंहिंजी ब्यूरोक्रेसी वारी दौर में या उनखां पोइ कॾहिं बि ख़ामोश न रहियो आहे। हिकिड़ो मुतहरिक मुजाहिद आहे
ऐं तंहिंजे करे इनखे ख़ामोश मुजाहिद न चवणु घुरिजे। सिंध जे लाइ हर वक़्तु हिकिड़े महाज़ ते बीठल हिकिड़ो इंसानु लॻे थो। उहो जेके नसीर मेमन साहिब बि इन जे महाग में लिखियो आहे त जॾहिं साईं अमेरिका वञे थो पंहिंजे ॿारनि सां मिलणु, उतां बि जेका फ़ोन कॉल अचे थी त उनमें बि इहो सिंध जूं अख़बारूं पढ़ंदे फलाणो बयानु आयो ऐं उनमें ख़ासि तरह जेको आहे हिकिड़ो रेफरेंस पंहिंजो नसीर मेमन साहिब ॾिनो आहे त इरसा चेयरमैन जो बयानु आयो त उनखे फ़ोन करे चई त बाबा हीउ जेको बयानु आयो आहे इन ते तव्हां छा था कयो पिया। मतिलबु मुल्क खां ॿाहिरि जेको महीनो ॿ हुते पंहिंजे ॿारनि सां मिलणु वञनि था, उन वक़्तु बि साईं खे जेको आहे उहो सिंध जो महाज़ जेको आहे उहो साईं ख़ाली छॾे कोन था वञनि। तंहिंजे लाइ मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहो ख़ामोश मुजाहिद जे बजाए इहो हिकिड़ो एक्टिव मुतहरिक मुजाहिद आहे जेको पंहिंजे महाज़ ते बीठल आहे। इहा मुंहिंजो जॾहिं मां इन ते पढ़ियुमि पिए त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां इहा वज़ाहत बि ज़रूरु कयां। साईं 2000 ताईं तव्हां हीअ किताबु लिखियो आहे, 80 जो ॾहाको ज़ियाउल हक़ जो दौरु आहे। हा, ज़ियाउल हक़ जो दौरु आहे। ऐं माण्हू हिते तोड़े जो MRD 80 में शुरू न थी, उहा 83 में शुरू थी, पर सिंध में हिकिड़ी सांत छायल हुई। माण्हू भुट्टे जे शहादत जे करे 79 में हुनजी जेको थियो, सिंध बिल्कुलु जेको आहे ईअं सिंध मतिलबु त हिकिड़ो अजीब माहौल हुयो। छाकाणि जॾहिं भुट्टे खे फांसी अचे थी पई, जो ऐलान जेको पहिरीं जेका वर्डिक्ट आई, त उन वक़्तु बि असांखे या ॿियनि आम जेको माहौल हुयो, ख़ुदि पीपल्स पार्टी खे यकीन न पियो अचे इहा ॻाल्हि ईअं थी आहे। उहा बि खुली ज़ाती हुई। उन में जेको बि जुडिशरी ते आउं कमेंट्स कोन कंदुसि, जंहिं नमूने जंहिं जेको जज हुयो आहे जंहिं नमूने हुन जजमेंट ॾिनी, पर ख़बर न छो होप हुई। इन जे करे जेतिरो वक़्तु भुट्टो साहिबु केस विढ़ंदो रहियो, वकील तब्दील थींदा रहिया, हिते पोइ ॿ ख़्याल हुया। हिकिड़नि माण्हुनि चयो त बाबा हाणे ॻाल्हि हथनि को वई, पर ख़बर न आहे छो पीपल्स पार्टीअ वारा इन दौरान पाण खे ऑर्गेनाइज़ न करे सघिया। छाकाणि इहो हिकिड़ो पीरियड हो न, हिननि खे ॾिसनि पिया, ट्रेंड्स ॾिसनि पिया उते जेको इन दौरान जेको इहो सॼो जेको सिलसिलो हुयो, त कुझु वक़्तु आउं इस्लामाबाद में बि हुई मुंहिंजी पोस्टिंग, ऐं पोइ इन दौरान ई इहो केस हलंदे दौरान ई मुंहिंजो तबादलो थियो आहे। त इवन सजाद अली शाह साहिबु उन में उहो त सुप्रीम कोर्ट जो रजिस्ट्रार हुयो जॾहिं इहो केस हले पियो, जेको पोस्ट चीफ जस्टिस थियो। ऐं उन सां गॾु असां हुते सरकारी हॉस्टल में रहंदा हुआसीं। सजाद अली शाह साहिबु असां सां गॾु हूंदो, गॾु मानी कंदा हुआसीं। त इहे जेके ॻाल्हियूं हुयूं, उहे सिम्टम्स उन वक़्तु अचणु शुरू थी विया त बाबा हिननि जी नीयत ठीकु न आहे। पर पोइ को पियो चए त साईं फ़लस्तीन विच में ईंदो, को पियो चए अमेरिका बचाईंदी, को पियो चए कदाफ़ी बचाईंदो। ख़बर न छो पीपल्स पार्टी वारा इन हिकिड़े फ्रेम ऑफ माइंड में हुया। त इन जे करे असांखे पोइ स्टंट जॾहिं फांसीअ जो पोइ जॾहिं ॻाल्हि इन खां पोइ थियो, त इन दरमियान जॾहिं पोइ मार्शल त लॻी चुको हुयो, त असां हाणे ॾिसूं था त इहो जंहिं राति थिए पियो, तॾहिं बि आख़िरी वक़्त ताईं बि मुलाक़ातूं पियूं थियूं, त बि अहिड़ो माहौल कोन हो। अंटरनलिस मूं पाण राति जो मुने राति जो BBC ॿुधी 6:15 बजे जेका डिसीस ईंदी हुई, जंहिं मार्क टेली वारी रिपोर्ट पहिरीं रिपोर्ट आई, त मूं कुझु गाॾियूं ईंदे वेंदे ॾिठियूं, ऐं तंहिंखां पोइ बि का ख़बर कोन पई पए। इन खां अॻु में हिकिड़ी शाम जो हेॾे मुंहिंजे दफ़्तर में, उहो मूं किताब में बि ज़िक्र कयो आहे, हिकिड़ी चिठी लॻी वई त भुट्टे साहिब खे फांसी ॾिनी वेंदी ऐं बॉडी जेका आहे सा फलाणे हंध ते ईंदी। मूंखे अञा अॼु बि उहा पेंसिल सां लिखियलु चिठी, कंहिं लिखी, केरु छॾे वियो, का ख़बर कोन्हे। छाकाणि जो खॾी घड़ी ख़ुदा बख़्श आणण जो फ़ैसिलो तमामु देरि सां थियो हो। छाकाणि जेको जहाज़ जेको उन डेस्टिनेशन जी का ख़बर न पई पए, जेको बॉडी खणी आणे पियो। के चवनि पिया जैकबाद लहंदो, के चवनि पिया काॾे लहंदो, के चवनि कीअं लहंदो, पर इट वॉज़ ऑल मिस्ट्री। ऐं तंहिंखां पोइ जेको हीउ कुझु थियो, त इहो जेको इहो हिकिड़ो पोइ, ऐं जॾहिं फांसी अची वई त असां त ख़ैर ब्यूरोक्रेसी में त जेको हुयो सो हुयो, पर जनरली मां सम्झां थो त अथॉरिटी वारा काफ़ी ड्रिनल हुया त सिंध में को वॾो मंधाण मचंदो। तंहिंजे करे कैनाल हेड्स ते, रेलवे ब्रिजिस ते, रोडनि ते, की पॉइंट्स ते फ़ौज जी डिप्लॉयमेंट थी, फ़ौज ऐं रेंजर्स जी डिप्लॉयमेंट थी। पर 10% बि कोन थियो रिएक्शन। थोरो घणो पंजाब में रिएक्शन थियो, कुझु माण्हू अॻिते हली करे, पर पोइ उते अहिड़ो को बि रिएक्शन कोन थियो। ऐं हर माण्हू जेको आहे स्टंट रहियो।
ऐं उन वक़्तु जेको आहे सो डिप्टी कमिश्नर हुयो सांगड़ लाड़काणे जो, अज़ीज़ नालो अथसि, अज़ीज़ पिठियो, ऐं उहो पोइ स्टेट लाइफ जो चेयरमैन बि रहियो इन जे पीपुल्स पार्टीअ जे ज़माने में, ऐं आसिम जे जॻह ते वाइस चांसलर शाहिद अज़ीज़ सिद्दीकी, उहो डिप्टी कमिश्नर लाड़काणे हो। पोइ उन वक़्तु ख़बर कोन पई, पोइ हुन जेके हवाला कया त कीअं अबाडी ॻाल्हि, त इहो जेको बि तव्हां पुछो था त माहौल जेको भुट्टे साहिब जे पासे वारो माहौल आहे, इहो तमामु हिकिड़ो अजीब वरी माहौल हो, हिकिड़ो माण्हू साथ छायल हुई, ऐं पीपुल्स पार्टीअ को बि क़िस्म जो मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो रिएक्शन उन वक़्तु कोन थियो। अच्छा, हाणे इहो थियो, इहो उन वक़्तु खां पोइ जेको ॿियो MRD मूवमेंट जेके आहे उहो रिएक्शन चई सघिजे थो, इट वॉज़ लेट, पोइ देरि सां इहो रिएक्शन थियो, छाकाणि त नुक़सानु जेको भुट्टे जी सूरत में थियणो उहो थी वियो, पोइ उहो नुक़सानु थी वियो। ऐं उन बेसिकली इहो जेको MRD मूवमेंट हली, जेकॾहिं भुट्टे जे फांसीअ खां अॻु में हले हा, मां भायां थो त भुट्टे खे फांसी न अचे। इट इज़ माई असेसमेंट, छाकाणि अहिड़ी मूवमेंट सिंध में अॻे में पॉलिटिकली एॾी खूनरेज़ एॾी जदोजहद कोन हली, ऐं जेकॾहिं भुट्टो ज़िंदा हुजे हा त इन्हनि माण्हुनि जो हिकिड़ो टारगेट हुजे हा त भई असां वी आर फाइटिंग फॉर भुट्टो, त पोइ इन में वधीक जोश हुजे हा, वधीक जज़्बो हुजे हा। पर छो न वॾेरा ऑर्गेनाइज़ करे सघिया, पीपुल्स पार्टी छो न ऑर्गेनाइज़ कया? को त चयो मां जेल में हुयुसि, को चयो त कंहिं फलाणे जे लाइ शादी कई, फलाणो नई शादी पियो मल्हाए, फलाणो जेल में हलियो वियो, फलाणो हीअं थी वियो। बट अनफॉर्चुनेटली मां वरी बि ब्लेम जेको आहे सो समावर अदर आम सिंधी माण्हू खां वधीक ऐं पीपुल्स पार्टी खे ॾिठो, छाकाणि जो सिंधी पीपुल्स पार्टी वटि यरगमाल हुया ऐं आहिनि। इन विच में सिंध जे बारे में फ़ैसिला छा पिया थिया, कहिड़ा मुख्य फ़ैसिला थिया, यानी MRD खां पहिरियों ताईं? न अहिड़ा फ़ैसिला विज़िबल ॾिसो न, MRD वक़्तु जेका MRD 83 आहे, उन वक़्तु मां सिंध में ई नौकिरी पे कई, 76 में मां सिंध में हलियो आयो हुउसि। जनरल अब्बासी हूंदो, जनरल अब्बासी वॉज़ अ बैलेंस्ड पर्सन। जनरल अब्बासी कॾहिं बि ईअं कोन कंदो त जेकॾहिं जेका बदिली जेके कंदो, जेका सिंधी कढंदो सिंधी रखंदो, उन करे को बैलेंस दौर हो जनरल अब्बासी जो। टर्माइल थी वियो MRD जी सूरत में, टर्माइल त पोइ उहो पॉलिटिकल सिचुएशन अहिड़ी राइप अप थी वई न, अहिड़ो को बि क़दम ॾिसो न, वाटर गार्ड त इन खां पोइ थियो जिते थिए, कालाबाग डैम जो इशू न कोन हो, जो कालाबाग डैम ते अब्बासी साहिब जी पंहिंजी हिकिड़ी हूंदी। ॿियो सवाइ इन जे त सिंध में इहा पॉलिटिकल अवेयरनेस ई, छाकाणि जो ज़िया खे जेको आहे सो माण्हू पोइ तंग थी चुका, माण्हुनि पोइ कंहिं स्टेज ते रियलाइज़ कयो, जंहिंजे करे MRD थी। ऐं जॾहिं MRD थिए थी त उहे 3 महीना आउं कोर्स करे रहियो हुउसि स्टॉकहोम में, जेको पाण तव्हां मेंशन कयो आहे, पेरिस ते स्टॉकहोम। MRD जूं ख़बरूं मां उते स्टॉकहोम ते BBC जे रस्ते ॿुधंदो हुउसि, ऐं उहा मूंखे उतो ख़बर पवंदी त वॉट इज़ हैपनिंग। जेको दादूअ में वाक़ियो थियो, माण्हुनि ज़िया खां जेको गॾा के ज़िया लिखियो उहे कयूं, इहे सभु ॻाल्हियूं उन जूं जॾहिं मां स्टॉकहोम में उन में आहियां। इन करे फिज़िकली आई वॉज़ नॉट प्रेज़ेंट हियर, त इन ते वधीक आउं को ॾिसी सघां। अच्छा, ॿियो तव्हां पेरिस स्टॉकहोम में, और 3 बाब में तव्हां कयो आहे त ज़ियाई मार्शल लॉ जा पोयां दौर ऐं कालाबाग डैम जो जनमु। हा, उहो छा मतिलबु कीअं जनमु किथां आयो? इहा कालाबाग डैम जो जनमु थियो 1984 में, जॾहिं उन वक़्तु मुंहिंजी बदिली थी, 83 में मुंहिंजी बदिली थी, 84 में मुंहिंजी बदिली थी इस्लामाबाद, ऐं वञणु शायदि पहिरीं मेन असाइनमेंट इहा मूं ॾिठी, छाकाणि जो ग़ुलाम इसाक़ ख़ान ॿाहिरों घुमी आयो, ऐं ग़ुलाम इसाक़ ख़ान जेको आहे चए तंहिंखे रशा चयो त वी वांट टू गिव यू समथिंग बिग जस्ट लाइक असवान डैम। त ग़ुलाम इसाक़ ख़ान खे यकदमि इहा ॻाल्हि ज़हन में अची वई, त उन वक़्तु ई कालाबाग डैम जूं स्टडीज़ कंप्लीट थियूं हुयूं, जेके 13 वॉल्यूम स्टडीज़ जेके आहिनि उहे कंप्लीट थियूं, उहो डेस्क ते हुयो। इन दरमियान ओपेक वारनि हिन खे ऑफर कयो त तव्हां असांखे वीट ॾियो, असां तव्हांखे पैसा था ॾियूं पिया, तव्हां प्रोजेक्ट हणो ऐं असांखे वीट ॾियो। त ओपेक चयो त मां बि इमदाद ॾींदुसि, रशा चयो त मां बि इमदाद ॾींदुसि। थिंग्स वर वेरी क्लियर टू दैट एक्सटेंट। हिननि यकदमि कालाबाग डैम ते ऑफर करे कमु शुरू करे छॾियो। महबूब हक वाज़ डिप्टी चेयरमैन, उन डेस्क क्रिएट कई हिकिड़ी कालाबाग डैम जे लाइ, ऐं आई वाज़ सेक्रेटरी टू दैट डेस्क। ऐं मूंखे चए त बाबा तूं हिनखे कर करेस्पॉन्डेंट कर, लोगो माण्हू ॻोल्ह एक्सपर्ट। सो शहीद किरमानी हूंदो हो, पहिरें ज़माने में वापदा में हूंदो हो, उहो वर्ल्ड बैंक जो कंसल्टेंट ऑफ आर डैम्स, उन फिलिपाइन में हिकिड़ो उन सां मूं कंटेक्ट कयो, ॿियो उन वरी चयो त गुप्ता खे घुराए। सो इहे माण्हू जेके आहिनि से आया ऐं उन्हनि अची कालाबाग डैम जे स्टडीज़ ते पहिरियों शुरू में कमु कयो। ऐं बाय द टाइम अब्दुल वहाब शेख साहिबु जेको हुयो सो हुयो सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वाटर एंड पावर। उन ज़माने में हे पंहिंजो
स्टडी ठही वई, फिज़िबिलिटी अची वई, पोइ डैम जा डिटेल डिज़ाइन वग़ैरह थियणा, उन लाइ PC1, PC2, PC3 उहे ठहंदा आहिनि, उन्हनि जी प्रिपरेशन शुरू थी वई। त उहे जेके आहिनि से यानी कि वधीक डैम जा कागज़, मतिलबु त कागज़ी कमु तेज़ीअ सां जारी हुयो, पर पॉलिटिकल लेवल ते अञा ताईं प्रोजेक्ट पूरो मिलियो लॉन्च कोन कयो वियो। सो पहिरियों दफ़ो लॉन्च थियो पॉलिटिकली 1984 में, जॾहिं प्रेज़ेंटेशन थिए थी। जॉर्ज सिकंदर ज़मा वॉज़ मिनिस्टर ऑफ वाटर एंड पावर, जेको पठान हुयो हज़ारा साइड जो, ऐं तंहिंखां पोइ जनरल भट्ट हुयो चेयरमैन वापदा, जंहिंजो डोमिसाइल आई डोंट नो हाउ पन्याकुल जो डोमिसाइल हुयो। ही वॉज़ चेयरमैन वापदा, जेको प्रेज़ेंटेशन को ग़ुलाम इसा ख़ान प्रेज़ेंटेशन वठण वारो हो। मूं प्रेज़ेंटेशन असां रुगो कागज़ ठाहींदासीं, प्रेज़ेंटेशन करण वारा वापदा वारा पाण हूंदा। वापदा में हिन हिकिड़ो सेल ठाहियो, उहो तॾहिं कालाबाग जॾहिं पहिरियों साम्हूं अचे थो पियो, त उन वक़्तु सिंध मां कंहिं बि क़िस्म जो तहरीक या नुमाइंदगी या ॻाल्हि कोन हुई। ऐं उन जेका प्रेज़ेंटेशन हुई उन में छाकाणि वहाब साहब बि वेठो, आउं बि वेठो, ॿई सिंध जो हुयासीं। असांखे उन वक़्तु अहिड़ी असां का बि इन एजिटेशन वारी ॻाल्हि कोन हुई, ऐं इट वॉज़ गोइंग स्मूथली एज़ अ प्रोजेक्ट। पोइ उते मां ॾिठो त कुझु NWP वारनि कुझु उते रिज़र्वेशन उते कया पहिरियों। जॉर्ज सिकंदर में पठान, ग़ुलाम इसा ख़ान, परहैप्स इन इनर ऑफ माइंड हू चई त आयो, पर जॾहिं कालाबाग जे डिज़ाइन्स वग़ैरह ॾिठऊं ऐं सम्झई त इहो पुठिते हली NWP खे हिट कंदो, त पोइ हुन जेको आहे सो उन ॻाल्हि खे त हल्को हथु रखियो। न त ही दे कुड हैव बुलडोज़ड एट दैट टाइम। 86 में हे बुलडोज़ करे सघनि पिया टिल जूने जो कम्स। तंहिंखां पोइ जॾहिं जूने जो आयो त इहो पॉलिटिकल प्रोसेस स्टार्ट थियो, ऐं जूने जी पहिरीं जेका कैबिनेट मीटिंग, इन खां अॻु में जेका ज़िया जी मीटिंग हुई मार्शल एडमिनिस्ट्रेटर्स जी, उन में जनरल अब्बासी ऑन रिकॉर्ड रिज़र्वेशन कयूं त बाबा मुंहिंजे सूबे में इन ॻाल्हि के रिज़र्वेशन्स आहिनि। ऐं इन खां पोइ जनरल फज़लक जेको आहे तंहिं बि रिज़र्वेशन कयूं, KPK मां इन्हनि ॿिन्ही हंधि रिज़र्वेशन्स आयूं। ऐं उन जे करे पोइ जेको आहे सो ज़िया अल्टीमेटली बाय द टाइम जूने जी गवर्नमेंट अची वई, ऐं जूने जे अॻियां जॾहिं पेश थियो त उहे वरी साॻिया ई एतिराज़ उते आया। पोइ जूने जे साहिबु हिकिड़ी कमेटी ठाही, कैबिनेट कमेटी ऑन मेजर डैम्स। उन कमेटीअ जे हवाले कई त हे तव्हांजे टर्म्स ऑफ रेफरेंस आहिनि ऐं हे एतिराज़ात आहिनि। उन एतिराज़ात जे सूरत में वापदा पंहिंजे, ऐं हिकिड़ो उहा ॻाल्हि थी। ॿियो प्लैनिंग कमीशन एज़ अ सच शाहनवाज़ ख़ान एक्स चेयरमैन वापदा, ऐं मंसूर अहमद सिंध जो तमामु सीनियर इंजीनियर हो, फेडरल गवर्नमेंट में सेक्रेटरी लेवल ते छॾे करे मेंबर प्लैनिंग कमीशन उन वक़्तु, ऐं बेसिकली शिकारपुर जो हुयो, ऐं सिंध में बि हुनजी नौकिरी रही एज़ अ चीफ इंजीनियर वग़ैरह ताईं, पर पोइ फेडरल गवर्नमेंट में नौकिरी कई, ऐं सेक्रेटरी साइंस एंड टेक्नोलॉजी बि रहियो। उहो तमामु बरजुस्त आहे, तमामु ज़बरदस्त ऑफिसर हो। त मंज़ूर साहिबु ऐं इहे गॾिजी करे ॿी कमेटी ठाहियूं जेके डिज़ाइन खे चेक कंदा। त हिकिड़ो रोल हो पियो टेक्निकली, माना द डिज़ाइन वॉज चेक्ड बाय शाहनवाज़ ख़ान एक्स चेयरमैन वापदा फ्रॉम MWFP, ऐं लकली ॿियो मेंबर कमेटी जेको हुयो उहो मंज़ूर हो, उहो सिंध मां। इहे ॿई प्लैनिंग कमीशन डिज़ाइनियूं कराए, उन्हनि जेके जेको पैसा जेके आहे मूं ॾिना मुंहिंजे सेक्शन में, पैसा में इकोनॉमिक रिसर्च ऑपरेशनल सेक्शन में 12 लख रुपए जी उहा स्टडी थी। उन में हुन डिज़ाइन ते सख़्तु एतिराज़ कया। बाय द टाइम किरमानी साहब ऐं गुप्ता बि डिज़ाइन ते एतिराज़ कया त बाबा हे कैनाल हिन मूं कीअं था कढो पिया, स्टेप टनल कीअं था रखो पिया, लो लेवल टनल कीअं हूंदा। त डिज़ाइन ॾचे में अची वई, ऐं अची वियो, ऐं त कैबिनेट कमेटी में पॉलिटिकल एतिराज़ थी विया। वापदा जेके जवाब ॾिना तंहिंमें असांजा जेके ॿी जेका कैबिनेट कमेटी थिए थी उते बि सेटिस्फाई कोन आहे। वापदा चयो त NWFP खे बचाइण लाइ असां जेको आहे सो डैम जी लेवल घटाईंदासीं। उहा डैम जी लेवल बि हिननि घटाए करे डिज़ाइन पेश कई, पर जॾहिं डैम जी लेवल घटिजे थी, स्टोरेज घटिजे थी, त भला बिजली कीअं पैदा थींदी, बिजलीअ जो फ़र्क़ु पवंदो। तंहिंखां पोइ वरी टनल्स जॾहिं तव्हां खोलियो, जॾहिं तव्हां टनल्स रखो था त उन में जॾहिं मिटी निकिरंदी टनल मां, तव्हांजो पाणी ज़ाया थींदो, माना तव्हांजी वरी बिजली पैदा घटि थींदी। इहे ॻाल्हियूं जेके इंटेंगल थी वियूं, 2 साल इन जड़े में लॻी विया। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, पोइ मुख़्तसिर गुफ़्तगू थींदी। जोड़े जो दौरु जेको चवनि था त MRD जो रद्द अमल में ज़िया उल हक़ अरेंजमेंट कयो त सिंधी वज़ीर आज़म थिए, ऐं उन में नौकिरियुनि जे हवाले सां ऐं सिंध जे अंदरि इक़रा स्कूल ऐं ॿियूं इन तरह जूं, वरी जोड़नि जे घरनि वारी स्कीम जेको जंहिं घर में को न रही सघियो, इन ते मां तव्हां सां गुफ़्तगू करण जो जोड़े जो दौरु सिंध जे पर्सपेक्टिव में कीअं, उन ते गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन वठो त वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम कयो, तव्हां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जी जेका बायोग्राफी आहे, आत्मकथा आहे, कुझु यादूं कुझु ॻाल्हियूं, उन जे ॿिए वॉल्यूम जे हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ हुई, जेको 1980 खां 2000 ताईं यानी 20 सालनि जो जेको पीरियड आहे, बहसियत जेको हिकिड़े सीनियर लेवल जे ब्यूरोक्रेट जे हुन जेके वाक़िया थिया, केतिरनि मीटिंग्स जो पाण कैंडिडेट शाहिद आहे, ऐं उन जो हिकिड़ो अकाउंट आहे, उन ते गुफ़्तगू हलंदड़ हुई। ज़ियाउल हक़ जे दौर जी गुफ़्तगू हली पए। हाणे जोड़े जे वज़ीर अज़म थियण खां पोइ जेको आहे छा फ़र्क़ु पियो ऐं सिंध जे कॉन्टेक्स्ट में कहिड़ियूं बहितरियूं थियूं, उन ते गुफ़्तगू कयूं था। अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी कुरैशी साहब। हा साईं, जुड़े जो साहिबु जेको आहे सो बेसिकली मां हुनखे नेशनलिस्ट इन करे कंसीडर कंदुसि जे वेस्ट पाकिस्तान में जॾहिं जुड़े जो साहिबु कम्यूनिकेशन जो वज़ीर हुयो त हुन जूं ॿ वॾियूं अचीवमेंट्स आहिनि। हिकिड़ो त हैदराबाद कराची सुपर हाईवे, छाकाणि जो वर्ल्ड बैंक जो लोन हुयो उन में कुझु ब्रिजिस हुयूं पंजाब जूं, जंहिंमें पहिरीं प्रायोरिटी ॾिनी वई रावी ब्रिज खे। छा रावी ब्रिज जे पुराणी हुई ऐं जेका नेशनल हाईवे ते पिंडी इस्लामाबाद जी ट्रैफ़िक खे खणी न पई सघे, त उहा हिकिड़ी ब्रिज उहा हुई। ऐं ॿियो कुझु रेल कमु ॿियो हुयो, ॿियो बि कुझु हुते पंजाब जो, जेको एज़ ए हिन मिनिस्टर, छाकाणि आउं हुन ज़माने में प्लैनिंग ऐं डेवलपमेंट में पहुची चुको हुउसि, त एज़ अ मिनिस्टर हिन उहो जेको आहे सोचे त इहो जेको आहे हैदराबाद ऐं कराची हाईवे थींदो। छा आहे त हिकिड़ो रोल इन जो। ॿियो जेका लाइन जी जेका वॾी लाइन ठही बिटवीन मीरपुर ख़ासि हैदराबाद, जेका ब्रॉड लाइन जंहिंखे चइबो आहे ब्रॉड गाज, उहा हिन जे ज़माने में ठही। हिते पहिरियों नंढी गाॾी हलंदी, उहा गाॾियूं आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वियूं, त उहा ब्रॉड गाज ठही, उहा रेलवे जो। त हिन एज़ उते पंहिंजो मां ॾिठो त ही वॉज़ अ वेरी सिंसियर पर्सन। उते मिनिस्टर्स मुंहिंजो माना तव्हां रेलवे लाइन जी ॻाल्हि कयो था? रेलवे लाइन बि ऐं सुपर हाईवे बि। सुपर हाईवे रोड जी ॻाल्हि कयो था, हू जेका ॻाल्हि कयो था रेलवे लाइन जी, छाकाणि ही वॉज़ मिनिस्टर फॉर कम्युनिकेशन। ऐं सूबे में ॿई खाता जेके आहिनि से वेस्ट पाकिस्तान में कम्युनिकेशन जा वज़ीर सां हूंदा हुया। उन में हुनजो माना मौजूदा पाकिस्तान जो पूरो कम्युनिकेशन जो वज़ीर जेको आहे, हा, उहो वज़ीर 1 यूनिट जे दौर में। त उन जे करे त खां पोइ जॾहिं हे अची उते आयो आहे, त जेका कैबिनेट कमेटीअ जी जेका तव्हां ॾिसंदव प्रोसीडिंग्स, त उन में बि तव्हांखे हिकिड़े क़िस्म जो बैलेंस नज़र ईंदो त पंजाब खे नाराज़ बि न आहे करिणो ऐं राज़ी बि न आहे करिणो। ख़ुशि कालाबाग डैम ते तमामु हिन जा बैलेंस फ़ैसिला आहिनि। तंहिंजे करे आउं उन ॻाल्हि खे जूणे जो दौरु अदरवाइज़ हिकिड़ो ई ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि त जूणे जो साहिब खे जेको एडवाइज़र जूणे जो हुयो महबूबुल हक़, ऐं महबूबुल हक़ जा वरी पंहिंजा हिकिड़ा टारगेट्स ऐं पंहिंजी हिकिड़ी फिलोसफी हुई, जंहिंसां असांजो छाकाणि उन ज़माने मां कॾहिं एॾो माण्हू कोन हुउसि, पर त बि एज़ अ चीफ मुंहिंजा हुन सां इन मामले में इख़्तिलाफ़ आहे। त पोइ हुन जॾहिं इहो पर हुनखे जेको ऑफर कयईं, ग़लति प्रोग्राम ऑफर कयो, जेको प्राइम मिनिस्टर 5 पॉइंट प्रोग्राम जेको थियो, जंहिंमें तव्हां जुड़े जे हिसाब सां हुनखे ऑफर कयो त बाबा हे हाणे पॉलिटिशियन जेके या कोसी पॉलिटिशियन आहिनि या शूरा वारा आहिनि, इनखे राज़ी करे इनखे रोड ॾे, इनखे रस्ता ॾे, इनखे स्कूल ॾे। उहो 5 पॉइंट प्रोग्राम शुरू थियो। उन ते मुंहिंजो एज़ अ चीफ नोट ऑफ डिसेंट हुयो। पोइ आउं ऐं वसीम जाफ़री इन गेम मां आउट थी वियासीं, ऐं सलमान फारूकी ऐं जीलानी उहे इन में इन थी विया। जीलानी फ्रॉम प्लैनिंग साइड, छाकाणि जो जेको पंहिंजो सलमान साहिबु हमेशह एवर ग्रीन माण्हू आहे, सो ही मेड इन रोड्स, त ही बिकेम क्लोज टू जीलानी। त इहे प्रोग्राम जी इम्प्लीमेंटेशन आहे। त इन उहो प्रोग्राम बहरहाल जी हुनखे जूणे जेके ऑफर कयो वियो, उहा फ़ाली महबूबुल हक़ जी चइबी, जूणे जो साहिब जी न चइबी। चाहे जूणे साहिबु पहुचो त भई ठीकु आहे, जेकर इहो मिले थो त भाग ते भूख लंगोटी अची, लेटस ट्राए। सो उन ट्राए कई, उहो प्रोग्राम हलियो न हलियो उहा अलॻि उनजी पंहिंजी अलॻि वरी इवेल्यूशन एनालिस थींदी, पर हुननि प्रोग्राम खे इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कई। ऐं आख़िर में बाउसूल माण्हू हो, तंहिंजे करे ज़िया हुनखे बरतरफ़ कयो, न त पोइ ज़िया पाण बरतरफ़ थिया। न पर उन ते इशू उहो ओझड़ी कैंप वारो इशू, उन ते पोइ थो ॻाल्हायां। ओझड़ी कैंप जो इशू हिन में पाण वी कैन डिस्कस। हा, मां उहो चवंदो इन में ज़िक्र आहे। हा, मां उन ते पोइ थो ॻाल्हाइणु चाहियां, ज़िया बरतरफ़ छो थियो, ज़िया ऐं हुनजा झगड़ा। पर जेको हीउ आम तस्वुरात MRD हली, उन जे करे मार्शल लॉ जेको हुयो, ज़िया जेको आहे उहो सिंधियुनि खे राज़ी करण लाइ जोड़े जो खे बि यादि नहीं, ऐं या उन हवाले सां को प्रोजेक्ट्स आया, इहे जोड़े जा घर ठहिया, को स्कूल हिकिड़ा स्कूल जे नाले सां शुरू थिया, को ख़ासि तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थियो? फ़र्क़ु महसूसु ॾिसो, फ़र्क़ु महसूसु थियो त ज़िया ते प्रेशर हुयो इंटरनेशनल जो। अफ़गान सिचुएशन उन वक़्तु ख़राबु थी रही, ऐं अफ़गान सिचुएशन ते अमरीकन्स ऐं ॿियनि खे जेके आहे काफ़ी रिज़र्वेशन हुई ज़िया जे अप्रोच में। इन करे इनडायरेक्टली ज़िया ते प्रेशर अचणु लॻा त तूं पंहिंजे सिस्टम खे लिक्विडिफाई कर, माना थोरो नरम कर, कंहिं न कंहिं नमूने तूं
ॿियनि यूनिट्स खे राज़ी रखो, छाकाणि हुनजी जेको कॉन्स्टिट्यूंसी बेसिकली फ़ौज हूंदी त ॿाहिरि माना त पोइ तंहिंजे करे हीअ रश टू पीर पघारो। ऐं पीर पघार साहिबु पाण चवंदो त GSQ जो माण्हू आहे, पीर पघारे खे चई त मूंखे माण्हू ॾे। सो इलाही बख़्श ऐं जुड़ेजे साहिब जे विच में टाए पइजी वई ऐं इलाही बख़्श वॉज़ वेरी मच ऑप्टिमिस्टिक त आउं थी वेंदुसि, पर पोइ कुराएफाल जुड़ेजे साहिब जे ज़माने उन में थी सघे थो त एजेंसीज़ जो इहो ख़्यालु हुजे त भई इलाही बख़्श एक्टिवली आहे पॉलिटिक्स में, जुड़े साहिबु ज़रा माठी तबियत जो माण्हू आहे, तंहिंजे करे असां उनखे था ॾियूं पिया, पर उनजी असेसमेंट एज़ यू ग़लति साबित थी। तंहिंजे करे पोइ जुड़े जो हुननि पंहिंजे तरफ़ां आंदो, पोइ जुड़े हिसाब जे करे 2-3 ॻाल्हियूं थियूं त जुड़े साहिबु पंहिंजे पहिरें ई दौर पंहिंजी स्पीच में पाण हिन ज़िया खे निगेट करण जी कोशिशि कई आहे डायरेक्टिव ते। त जुड़े जो अचणु MRD मूवमेंट वॉज़ पार्ट ऑफ इट, ऐं जुड़े जेके अचण सां गॾु जेको प्रोग्राम शुरू थियो दैट वॉज़ ओनली पार्ट ऑफ इट। बेसिकली अफ़गान सिचुएशन ई, अफ़गान सिचुएशन ते तव्हां ॾिसंदो त अफ़गान सिचुएशन ते टोटली डिफरेंसिस अची विया उन वक़्तु पाकिस्तान में, छाकाणि जेको वज़ीर हुयो जुड़े जे साहिब जो कराचाइट जेको हुयो उन जो पंहिंजो उन अलॻि वञी जेनीवा में ॻाल्हियूं कयूं, ज़िया जे ओवर एंड अबो कुझु फ़ैसिला थियणु लॻा अफ़गान सिचुएशन ते, तंहिंजे करे इहे ॻाल्हियूं हिते पोइ थोरो थोरो थियो। पर उहे जेके मार्शल लॉ जूं सख़्तियूं हुयूं उहे आहिस्ते आहिस्ते डाइल्यूट थींदियूं वयूं ऐं जंहिंजे करे पोइ थोरी थोरी पॉलिटिकल एक्टिविटीज़ थियूं, पोइ बेनज़ीर जी राह या हमवार थी, पोइ बेनज़ीर खे आंदऊं अची वई आंदऊं, पर इहो हिकिड़ो अफ़गान वार जो छा इम्पैक्ट तव्हां ॾिठो एज़ अ ब्यूरोक्रेट, कुझु फ़र्क़ु पियो तव्हांखे छा मतिलबु? अफ़गान वार ॾिसो असां मूं उन जी का एनालिसिस घणी कोन्हे की उन अफ़गान वार जो जेको इम्पैक्ट जेको सो घणो करे जेको उनखे तव्हां पॉलिटिकल या कॉसी पॉलिटिकल, छाकाणि अफ़गान वार जे सॼे ज़माने में एजेंसीज़ तमामु स्ट्रॉन्ग थी वियूं, अमेरिकन एजेंसीज़ तमामु एक्टिव थी वियूं, तमामु घणो पैसो जाइज़ नाजाइज़ नमूने अची लॻो। उन जे करे असांजा उहे इदारा जेके घटि करप्ट हुया, ऐं नालो कोन थो वठां, ॾाढो करप्ट थी विया, पैसा एतिरो पैसो आयो, इन खां पोइ उनखे तव्हांखे रिलैक्स करणियूं पियूं घणियूं ॻाल्हियूं, जीअं हाणे हीरोइन आहे, कलाशनकोफ आहे, इहे सभु जेके आहिनि से बियॉन्ड बॉर्डर आहियूं, न असां हीरोइन ठाहियूं न असां हीरोइन पैदा कयूं, न असां कलाशनकोफ ठाहियूं न असां कलाशनकोफ पैदा कयूं। त इन जे करे रशियन आर्मामेंट, रशियन कलाशनकोफ वाज़ बेसिकली रशियन वेपन, त उहे जेके बि शयूं थियूं से इन दौर जूं पैदावार आहिनि। इन जो सिंध जे अलावा सॼे पाकिस्तान जे ऐं अॼु बि पाकिस्तान ते उहा जेको उहे हल्का जेके तयारु थिया उन ज़माने में अमेरिकन जे मदद सां उहे असांजे ॻिचीअ में बि आहिनि, अफ़गानिस्तान जे ॻिचीअ में बि आहिनि ऐं पाड़ेसरी मुल्क बि दाऊं था कनि। जोणे जे साहिब खे छो कढियऊं? अरे जुड़े जे साहिब जेका इंक्वायरी जेका कंडक्ट थी ओझड़ी कैंप ते, उन में छंडा सौंसदो पिया पे टोपीअ वारनि ते, उहा कमेटी जेका आहे उन में 3-4 वज़ीर शामिल आहे। उहा कमेटी रुगो जुड़े साहिब जेका ठाही उन में कहिड़ा कमेटी वज़ीर हुया? उन में पंहिंजो खटक साहिबु हुयो, असलम खटक हो, साईं मजीद साईं काज़ी आबिद साहिबु हुयो ऐं हिकिड़ो हुयो पंहिंजो पंजाब मां नईम हुयो। त इहा हिकिड़ी मिनिस्टर कमेटी जंहिं इहो चयो त बाबा हीउ जेको आहे सो का शइ लिकाइण लाइ इन खे उॾायो वियो ऐं ख़बर पोइ इहा पई जेका शायदि मूं किताब में बि लिखियो आहे त अमेरिकन्स खे ख़बर, अमेरिकन्स जॾहिं हिननि ॾिना स्टिंगर मिज़ाइल्स पाकिस्तान खे, जेको शोल्डर मिज़ाइल डायरेक्ट फायर कंदो आहे, जेके हेलीकॉप्टर तव्हां खेॾे सघो था पिया, उहे स्टिंगर मिज़ाइल्स सिर्फ़ु पाकिस्तान वटि हुया, अमेरिका कंहिंखे बि कोन ॾिना। उहे ईरान पहुची विया ऐं ईरान में इस्तेमालु थियणु लॻा। देन ते फाउंडेड ते किथां निकिता? पाकिस्तान ते चई सघियो पियो त बाबा अफ़गान मुजाहिदीन खे बि ॾिनासीं, ओॾो टपी विया। पोइ हुन चयो ठीकु आहे, लेटस हैव चेक स्टॉक। त स्टॉक लाइ अमेरिकन्स पहुता कराचीअ, तंहिंखां पोइ हुनखे अचिणो इस्लाम हेॾे ऐं इन दौरान इहो इतफ़ाक़ थी वियो, बाहि लॻी वई ऐं उहो जेका बाहि लॻी त पोइ उन जा पोइ उन ते जेका इंक्वायरी वेठी त पोइ उन में जेके हिननि जेका ॻाल्हि रिपोर्ट पोइ ज़ाहिर कोन थी त हीअ छंडा हिननि ते त पवनि पिया जिन ठाहे ओझड़ी कैंप या जिन जेके मिज़ाइल इस्तेमालु कंदा, उन में जेके बि कोर कमांडर हुया या जेके पिंडिया वारा वॾो इन में अमेरिकन्स जो छा हुयो? ऐं अमेरिकन्स त रिएक्ट कयो न इन ॻाल्हि ते,
त जेकर तव्हां चओ था त जेकॾहिं यानी इहो बि जेकॾहिं ज़िया जे ख़िलाफ़ु जेका चार्जशीट का ठहे पई अमरीकन्स वटि त दिस मे बी पार्ट ऑफ दैट चार्जशीट। त उन जे करे पोइ जेको आहे सो इहा इन ते फ़ैसिलो ॾियणो जुड़े साहिब खे मोटी अची करे ऐं जुड़े साहिबु वाज़ अब्रॉड, उहो ॿाहिरि ई हुयो त हुनखे हुते ॿुधाए वियो त बाबा यू आर नो मोर प्राइम मिनिस्टर। इहो 87 आहे दैट इज़ 87 इलेक्शन को अॻु में। ऐं 88 में ज़ियाउल हक़ साहिबु जेको आहे उहो उॾरे थो। पोइ ज़ाहिर साहिबु थिए थो। उहो ब्यूरोक्रेसी जे अंदरि छा हुया, छाकाणि त उनजी बि रिपोर्ट न आई। ॾिसो जुड़ेजे जे लहण खां पोइ मां अटेंड कोन्हे कयो, मूंखे एस एम कुरेश साहिबु ॿुधाईंदो आहे त जे जुड़ेजे खे लहण खां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ हुन मीटिंग कई, छाकाणि जो प्राइम मिनिस्टर पावर वरी पाण वटि वरितई, बिकेम अगेन चीफ एग्जीक्यूटिव एंड द प्रेसिडेंट। उते हुन जो हिकिड़ो ॿियो डायलॉग मशहूरु ॿुधाईंदा आहिनि त आई कैन स्माइल बट आई कैन ऑल्सो बाइट विद दीस टीथ। इहो हुनजो मशहूरु मक़ौलो आहे जेको जेको एस एम कुरेश साहिबु पाण ॿुधाईंदो आहे त असांखे ॾिसी त आई कैन स्माइल बट आई कैन ऑल्सो बाइट विद दीस टीथ। ऐं उन वक़्तु हुन अचणु शर्ती काफ़ी तब्दीलियूं कयूं ब्यूरोक्रेसीअ में। असां उन लेवल ते कोन हुआसीं न, ऐं उन वक़्तु अञा मिड लेवल मैनेजमेंट चइबो आहे, असां 19 20 मिड लेवल मैनेजमेंट आहे, 21 22 जेको आहे सो हाई लेवल मैनेजमेंट आहे। मां अञा त उन वक़्तु 20 पर ॻाल्हियूं त थींदियूं, ज़ियाउल हक़ जो जहाज़ उॾरियो त ज़ाहिर आहे जहाज़ उॾरियो त इहो त उहो त हाणे आलम आश्कार ॻाल्हि आहे, जेकी बि थियो उहो त अञा ताईं को बि सची कोन थो करे पियो, पर बहरहाल इहो कमु त उन्हनि जो हो जिन आंदो होसीं खणी विया हुनखे। त उहो त इट वॉज़ अ पार्ट ऑफ दैट थिंग। जॾहिं मूं तव्हांखे चयो त नाराज़गी अमेरिका जी शुरू थिए थी त इन में इहे सभु ॻाल्हियूं, ओझड़ी कैंप इज़ पार्ट ऑफ इट, अफ़गान टॉक्स पार्ट ऑफ इट, अफ़गान सिचुएशन पार्ट ऑफ इट, सभु ॻाल्हियूं थियूं। ऐं तंहिंजे करे पोइ हुन चयो ही इज़ नो मोर यूज़फुल फॉर अस। पर उनमें उन्हनि पंहिंजो हू बि कयो ॾिसो तव्हांखे ॾिसो न तव्हांखे या उहो हादसाती तौर ते हादसा तौरु कोन हो, मुंहिंजे खां इट वॉज़ अ बेट, जीअं तव्हां विझंदा हो छा चइबो आहे जेके कूओ जॾहिं पकड़बो आहे त बसर विझबो आहे न हुन में, या बसर विझबो आहे या सूफ़ विझबो आहे त ख़ुशबू थी अचे कूओ, उहो पोइ हुन पिंजरे में फासी पवंदो आहे कूओ, मे बी बिकॉज़ ऑफ पार्ट ऑफ इट। ऐं उहो इन ते मुंहिंजे ख़्याल असलम बि स्टिल कैन टेल यू जेकर उहो सचे त चए त ही मस्ट नोइंग इट, छाकाणि उहो हुन जहाज़ में कोन वेठो, उहो हुन जहाज़ में कोन वेठो। बेनज़ीर भुट्टो साहिबा वापसि आई, हा बिल्कुलु 86 में आई, पंहिंजो शाहनवाज़ जो लाश खणी आई, इहे सभु मंज़र तव्हांजे आॾो गुज़रिया, तव्हांखे कीअं था ॾिसो, छाकाणि त उहो ब्यूरोक्रेसी खां अलावा न ॾिसो न ब्यूरोक्रेसी जो मां इन करे वधीक हुनखे पंहिंजो पर्सनल गेन या पर्सनल लॉस सम्झंदो आहियां, जेकी बि पीपल्स पार्टी सां थियो आहे एज़ अ ब्यूरोक्रेटिक ॻाल्हि कोन्हे। ॻाल्हि आहे त बेनज़ीर साहिबा हिन खां अॻु में जॾहिं लाहौर में अचे थी पई त उन वक़्तु लाहौर जा स्टाफ कॉलेज करण में वञा पियो वञा, मां वियो कोन हुउसि पर उन जा आसार ताज़ा ई हुया, त उते मूंखे लाहौर जा दोस्त ॿुधाइनि पिया त जेको बेनज़ीर जो हिकिड़ो गैर सरकारी माण्हू उन जो जेको इस्तक़बाल थियो आहे सो पाकिस्तान में कंहिं सरकारी माण्हू जो बि ज़िंदगीअ में कोन थियो आहे, ऐं न कंहिं ॿिए पॉलिटिशियन जो जंहिंमें कंहिंजी बि इन्वेस्टमेंट कोन हुई। छाकाणि हूअं तव्हां जेको बि कयो था इहो तव्हां ईअं ई सम्झो त जॾहिं जेको हे हादसो थियो कारसाज़ वारो, इन में जेको तव्हां माहौल ॾिठो उहो साॻियो माहौल 86 में लाहौर में हुयो। इहो जेको वॾो सिग्नल हुयो सभिनी धुरियुनि जे लाइ त बाबा हाणे गेम जेका आहे चेंज थी रही आहे। पोइ जंहिं बि सूरत बेनज़ीर खे इजाज़त ॾिनई या ॾिनई, ऐं उन सां गॾु पोइ पीपल्स पार्टीअ जा उहे जेके भुट्टे वारी जेका फ्रस्ट्रेशन हुई उते ख़तमु थी थिए पई। उहो जेको 86 वारो जेको लाहौर जो इस्तक़बाल हो, हिते कहिड़ो इस्तक़बाल थिया छा थिया मां नथो चई सघां, बट इट वॉज़ रिमेंबर्ड दैट थिंग। तंहिंजे करे उहो हिकिड़ो ब्रेक थ्रू हो उन 86 में थिए थो, ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते इहे पोइ थींदियूं वयूं, पोइ जहिड़ा झटा हल्का 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 हल्का, पर बाय द टाइम मां सम्झां थो त जूड़े जेको पोइ ज़िया वाज़ शेकी, छाकाणि उहो ज़िया खे बि ख़बर हूंदी त हिन जेको जूड़े जेके हटाए जेको क़दम खयो, सो इट वॉज़ अनकॉल्ड फॉर एट दैट टाइम। 88 जी चूंडूं थियनि थियूं, तव्हां किथे हुयो ऐं तव्हां हुनखे कीअं ॾिसो, कीअं ॾिठो तव्हां? 88 जी चूंडुनि में आउं इस्लामाबाद में हुउसि, ऐं 88 जी चूंडुनि में मां वोट ॾिना उते इस्लामाबाद, मां मुंहिंजे घर वारे वोट ॾिनासीं। असांजे 88 जी चूंडूं असांखे एतिरो आउं कोन थो चवां त 88 जी चूंडियूं, पर 88 जी चूंडियूं जेके हुयूंसीं
गवर्नमेंट जे तवक़ो को ग़ुलाम इसा ख़ान जे तवक़ो जे ख़िलाफ़ु थियूं, हुनखे इहा तवक़ो कोन्हे त बीबी ईंदी। अच्छा, हालांकि ॾिठई एॾो देवर बेट अपन जतोईस। अच्छा त 88 में बेन इन करे तव्हां ॾिठो त जॾहिं बीबी अचे थी पई त इन पावर ट्रांसफर में महीना लॻा आहिनि, ॾींहं कोन लॻा आहिनि, महीना लॻा आहिनि, छाकाणि जो सॼो वक़्तु देवर लुकिंग फॉर समबडी, पर अहिड़ो माहौल अहिड़ो हो जो को समबडी हुन लाइ अवेलेबल नंबर 1 कोन हो। ॿियो एवरीबडी वाज लुकिंग एट देम त बाबा हे जॾहिं निज़ाम हुननि छुटकारो वरितो आहे त इन जो रिलीफ कीअं ॾींदा माण्हुनि खे। छाकाणि ॾिसो इंटरनेशनली तमामु असांजे मुल्क जो जेकर तव्हां इहे सीक्रेट पेपर जेके निकिरंदा आहिनि 20-20 साल बाद, तव्हां रुदत ख़ान जा पेपर ॾिसंदव या ॿिया पेपर ॾिसंदव, तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं जीअं विकीलीक्स वारियूं ॻाल्हियूं न, घणियूं तव्हांखे उन विदिन द पेपर्स नज़र अचनि थी पियूं त कीअं इंटरनेशनल पावर्स असांजे जेको आहे सो मूवमेंट खे, असांजे हालतुनि खे जाचनि था पिया। ऐं उन में छा आहे जो पाकिस्तान खणी कहिड़ी बि स्टेट आहे, पर इंटरनेशनली हुन जो पंहिंजो हिकिड़ो व्यू आहे ख़ुदि ख़ुसूसन बिकॉज़ ऑफ द चाइना। ऐं हिन इलाइक़े में बाइट सो अञा त एटमी ताक़त कोन थियो, पर उन तरफ़ वञी रहियो हुयो, त उहो हिकिड़ो पंहिंजे जाइ ते हिकिड़ो वॾो किस्सो आहे जेको माना 88 जूं इलेक्शन जेके आहिनि उहे हिकु दफ़ो ॿीहर वरी जेको आहे पाकिस्तान जी जेका इस्टेब्लिशमेंट जा जेके मुख्य किरदार हुया जंहिंमें उहे मायूस थिया, पर पोइ हुननि प्रोग्राम जो ही किस्त पूरी था कयूं, छाकाणि त पाण ज़ियाज मार्शला पूरी कईसीं। हाणे पाण प्रोग्राम जी ॿी किस्त शुरू जंहिं ते ॻाल्हाईंदासीं उहो बेनज़ीर जो दौरु, यानी जेके सिविलियन जेके गवर्नमेंट्स आहियूं उन ते पाण ॻाल्हाईंदासूं। पर ही किस्त जेका ज़ियाज मार्शला वारी दौरु पाण ते पूरी कयूं था, थोरे जो काफ़ी घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं तव्हांजे ज़हन में बि, मुंहिंजे ज़हन में बि, पर टीवी जो टाइम एतिरो ई हूंदो आहे। महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, फज़ला कुरैशी साहिब सां असां गुफ़्तगू पंहिंजी जारी रखूं था। ऐं ही जेको आहे पंहिंजो इहो गुफ़्तगू जो सिलसिलो असां जारी रखंदासूं। इन में जेको आहे असां बेनज़ीर साहिबा जे अचण खां पोइ उनजो अचण वारो मंज़रु ऐं उनजी हुकूमत, उन खां पोइ नवाज़ शरीफ़, वरी बेनज़ीर जो अचणु, इहो सॼो जेको दौरु आहे जेको पूरो हिकिड़ो ॾहाको आहे 88 खां 99 ताईं वारो, उहो असां कोशिशि कंदासूं त पंहिंजे हिन प्रोग्राम जी ॿी किस्त में तव्हांखे ॾेखारे सघूं। फ़िलहालु तव्हां खां वठूं था इजाज़त, सदाईं गॾु।